अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। इन्नल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम अम्मा बअद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वअलमू अन्नमा अम्वालुकुम व औलादुकुम फितनह व अन्नल्लाह इंदहु अज्रुन अज़ीम। सूरह अनफाल आयत नंबर 28। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए तो वअलमू अने इन वस्तु के समझी लायो, सीखी लायो, अन्नमा अम्वालुकुम व औलादुकुम फितना, जे आंजो माल, आंजी मिल्कत, आंजो पैसो, व औलादुकुम अने आंजो औलाद फितना हिकिड़ी वॾी आज़माइश है, हिकिड़ो वॾो इम्तिहान है। व अन्नल्लाह इंदहु अज्रुन अज़ीम, अने इहा ॻाल्हि पण सम्झी लायो जो अल्लाह रब्बुल आलमीन वटि वॾो अज्र है। इन खां पहिरीं आयत जे अंदरि अल्लाह ताला ख़यानत खां बचे जो हुकुम ॾिने। कुला इंसान लालच में अची करे ख़यानत करे थो, वधारे पैसा वग़ैरह कमाए लाइ करे, वधारे मिल्कत बेरी करे लाइ करे, अने पंहिंजे औलाद लाइ करे। त अल्लाह ताला हिते फ़रमाए जे औलाद लाइ करे ऐं अहिड़ो को पण कमु न कयो जंहिंजो नतीजो ख़राबु निकिरे। कुला ई औलाद जेको आहे इहा आज़माइश है। ने माल ने मिल्कत ने पैसो जेको आहे इन खे हराम तरीक़े से न खयो। कुला ई माल ने मिल्कत ने पैसो जेको आहे ई पण आला करे वॾी आज़माइश है। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी हदीस में फ़रमायो हुयो जे हर उम्मत जो को न को फितनो वेहे थो, ने मुंहिंजी उम्मत जो फितनो माल है। यानी माल ने मिल्कत जेको आहे इहा मुंहिंजी उम्मत लाइ करे हिकिड़ी वॾी आज़माइश है। हिकिड़ी हदीस में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा किराम खे ई पण चयो जे मूंखे आंजे बारे में गुरबत जो डर ख़ौफ़ न आहे। यानी ऐं ग़रीब थी वेंदा ने इन हालत में ऐं आज़माइश में पई वेंदा, का मथे इम्तिहान अची वेंदो, अहिड़ो मूंखे डपु न आहे। बल्कि मूंखे डपु आहे मथे वधारे माल अने मिल्कत वसंदी, मथे वटि माल ने मिल्कत घणी वधी वेंदी, तंहिंजे कारण ऐं आज़माइश में अची वेंदा, तंहिंजो मूंखे डपु ने ख़ौफ़ है। त माल अने मिल्कत जेको आहे इहा हिकिड़ी वॾी इंसान लाइ करे आज़माइश है। जे माल कमाए लाइ करे, पैसो कमाए लाइ करे, दौलत बेरी करे लाइ करे अक्सर इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जी नाफ़रमानी करे थो अने अल्लाह जे हुक्म खे भुली वञे थो। ऐं पोइ औलाद लाइ करे इंसान जेको आहे कई खोटा ने ग़लति तरीक़ा अपनाए करे दौलत मिल्कत बेरी करे थो। औलाद जेकॾहिं खोटो आहे त पण उनजे सपोर्ट में बीह करे ॿिए माण्हूअ खे जेको सचाई उन मथे इल्ज़ाम लॻाए थो, उन खे बदनाम करे थो ने उन मथे हमला करे थो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े फेरा ख़ुतबो ॾेई रहिया हुआ। साम्हूं ॾिसूं जे हसन ने हुसैन रज़ी अल्लाहु ताला अन्हुमा आया पे ने उहो मिंबर जे साम्हूं आया पे किरंदा आया त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर मथां उतरिया, ख़ुतबो पिंड जो जेको आहे उहो विच में छॾि ॾिनो अने पोइ उन ॿिन्ही खे कोठे करे ने हंज मथे खणी ने मिंबर मथे आया। पोइ सीने से लॻायो। पोइ अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन आयत जी तिलावत शुरू कयूं ऐं पोइ फ़रमायो जे इन्नमा अम्वालुकुम व औलादुकुम फितना, यकीन माल जेको आहे ई अने औलाद जेको आहे इंसान लाइ करे वॾी आज़माइश है। अने रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई पण फ़रमायो जे अब्दुल्लाह इब्न उमर रज़ियल्लाहु ताला हदीस रावी आहिनि, जेकॾहिं फिर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे कुल्ले खे पकड़ियो ने पोइ चऊं जे कुन फ़ी दुनिया का अन्नका ग़रीबुन औ आबिरु सबील, जे दुनिया में ईअं रहो जीअं हिकिड़ो मुसाफ़िर रहे थो या हिकिड़ो अजनबी माण्हू रहे थो। ने इब्न उमर रज़ियल्लाहु ताला हमेशह चवंदा हुआ जे ऐं जरा सांझी कयो त सुबुह जो इंतज़ारु न कयो, अने सुबुह जरा कयो त सांझी जो इंतज़ारु न कयो, अने ऐं जरा चङा भला ना निमारा हो त नेकी करे लाहियो बीमारीअ खां पहिरीं, अने आट जेको हयाती आहे हिन में ई नेकी करे लाहियो, मौत अचे तंहिंखां पहिरीं। त इंसान माल अने मिल्कत जी मोहबत में एतिरो गिरफ़्तार न थी वञे जे पिंड जे रब खे भुली वञे, अल्लाह जा हक़ कोई तंहिंखे भुली वञे।
हिकिड़ी हदीस में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई पर फरमायो जे इन्नल वलद मबखलतुन मजबनतुन मजहलतुन महज़ना, जे बेशक औलाद जेको आहे ई बख़ीलीअ जो ज़रियो आहे, बुज़दिलीअ जो ज़रियो आहे, जहालत जो ज़रियो आहे अने ग़म ऐं तकलीफ़ जो ज़रियो आहे। मतिलबु ई आहे जे औलाद जी वजह से इंसान बख़ील बनी वञे थो। उहो इंसान जेको सख़ी हो, उहो इंसान जेको खाराईंदो पीआरींदो हो, ख़र्चो कंदो हो, पर हाणे औलाद खे जर ॾिसे थो जो मुंहिंजो औलाद रहियो त उहो हाणे ख़र्चो नथो करे, जे सवारे मुंहिंजे औलाद लाइ करे पैसा मूंखे खपंदा। त औलाद जेको आहे बख़ीली जो ज़रियो बनी वियो, अने औलाद जेको आहे बुज़दिली जो ज़रियो बनी वञे थो। अॻे इंसान बहादुर हो, हक़ लाइ करे लड़ंदो हो, क़ुर्बानी ॾींदो हो, पर हाणे इंसान हक़ लाइ करे लड़े लाइ करे तयारु न आहे, एतिरे लाइ करे जे उन इंसान खे ख़ौफ़ न डपु पए जे मुंहिंजे औलाद जो पुठियां कहिड़ो थींदो। एतिरे लाइ इंसान जेको आहे औलाद जे कारण बुज़दिल बनी वञे थो। मजहलतुन, इंसान जाहिल बनी वञे थो। जाहिल मतिलबु ई आहे जे अल्लाह जी नाफ़रमानी करे वारो बनी वञे थो, या इल्म दीन जेको आहे दीन जो इल्मु हासिलु नथो करे, बल्कि औलाद खे खाराए पीआरे लाइ करे राति ॾींहुं लॻो पियो आहे। दीन कोरो आहे, अल्लाह जा हक़ कोरो, इन तालुक़ सां उन इंसान खे कीअं ख़बर पवंदा आहे। महज़नतुन, अने ग़म जो ज़रियो आहे औलाद। भला औलाद जेकॾहिं बिगड़ी वञे, ख़राबु थी वञे, त इन माइत्र लाइ करे जेको आहे वॾी तकलीफ़ जो ज़रियो अने वॾे ग़म जो जेको आहे सबबु बने थो। पाण ॾिसूं था दुनिया जे अंदरि कई अहिड़ा माइत्र वीचारा आहिनि जे उनजो औलाद बिगड़ियो अने फिटो, त तंहिंजे कारण अॼु उहो दुनिया में एतिरा परेशान आहिनि जंहिंजी को हद न आहे। पोइ अल्लाह ताला अगली आयत में फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू इन तत्तक़ुल्लाह यजअल लकुम फुरक़ाना, जे ए ईमान वारा जेकॾहिं ऐं अल्लाह रब्बुल आलमीन खां डिॼंदा त अल्लाह रब्बुल आलमीन आला करे हक़ अने बातिल में, सच अने झूठ में, सही अने ग़लति में फ़र्क़ु करे जी जेको तौफ़ीक़ आहे उहो अल्लाह ताला आंखे ॾींदो। अल्लाह ताला आंखे एतिरी सलाहियत ॾींदो जे ऐं हक़ में अने बातिल में फ़र्क़ु करे सघंदा, ऐं पहिरीं फ़ौरन सम्झी वेंदा कि कई वस्तु ग़लति आहे ने कई वस्तु सही आहे, कई वस्तु जाइज़ है कई नाजाइज़ है, क्यों हक़ है ने क्यों बातिल है। कंहिं पण शक अने शुबे में कीन पवंदा जेकॾहिं ऐं अल्लाह रब्बुल आलमीन खां डिॼंदा त, यानी अल्लाह रब्बुल आलमीन आंखे अहिड़ी ताक़त ॾींदो जे अल्लाह जे हुक्म से ऐं अल्लाह जी तौफ़ीक़ से ऐं हक़ खे सुञणी गिणंदा अने फ़ौरन अमल पण करे गिणंदा। अल्लाह खां जेकॾहिं डिॼंदा त पहिलो फ़ाइदो ई थींदो जे अल्लाह ताला आंखे सलाहियत ॾींदो, अल्लाह आंखे तौफ़ीक़ ॾींदो हक़ अने बातिल जेको आहे तंहिंजे विच में फ़र्क़ु करे जी। ऐं ॿियो फ़ाइदो ई थींदो वयुकफ़िर अन्कुम सय्यआतिकुम, जे अल्लाह रब्बुल आलमीन आंजा गुनाह माफ़ करे छॾींदो। वयगफ़िर लकुम, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन आंजी मग़फ़िरत कंदो। अल्लाह रब्बुल आलमीन आंजियूं बुराइयूं आंजा गुनाह आखां दूर करे छॾींदो। तंहिंजो हिकिड़ो मतिलबु ई आहे जे दुनिया में गुनाह खां बची वेंदा, अने जेकी गुनाह आटा थी विया उहो अल्लाह रब्बुल आलमीन माफ़ करे छॾींदो। चौथो फ़ाइदो ई आहे वल्लाहु ज़ुल फ़ज़्लिल अज़ीम, जे अल्लाह रब्बुल आलमीन वॾे फ़ज़ल वारो आहे, यानी जेतिरो ऐं अमल कंदा ख़ाली ओतिरो अल्लाह सवाबु कीन ॾींदो, बल्कि आंजे अमल कता पण वधारे अल्लाह रब्बुल आलमीन आंखे सवाबु ॾींदो। इहा अल्लाह रब्बुल आलमीन जो वाइदो आहे। अल्लाह फरमाए फ़ला तअलमु नफ़्सुम मा उख़्फ़िय लहुम मिन क़ुर्रति आयुन, जे कंहिं पण इंसान खे ख़बर न आहे जे उन जी अखियुनि जी थधक लाइ करे अल्लाह रब्बुल आलमीन कहिड़ियूं वस्तु जेको तयारु करे रखे। त ई जेको वस्तु आहे जे इंसान जेकॾहिं गुनाह खां बचे थो, तक़वा वारो बने थो, त इंसान खे अल्लाह रब्बुल आलमीन इहा सलाहियत ॾिए थो जे इंसान हक़ अने बातिल खे सुञणी न सम्झी सघे थो अने अमल पण करे सघे थो। इंसान जो तक़वा जेको आहे ई ज़बान मथे न बल्कि दिलि में हुअणु खपे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अत्तक़वा हा हुना, तक़वा हिते वेहे थो, अने पोइ इशारो कयूं पंहिंजे सीने के साम्हूं, यानी दिलि में तक़वा वेहे थो। इंसान जी दिलि जे अंदरि जेको आहे उहो अल्लाह जो ख़ौफ़ अने डपु हुअणु खपे। हिकिड़ो साहबी आहे नवास बिन समान रज़ी अल्लाह तआला अन्हु, उहो चवनि था जे मूं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नीकी जे बारे में सवाल कयो अने गुनाह जे बारे में सवाल कयो, जे नीकी करो आहे अने गुनाह करो आहे। त अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल बिर्रु हुस्नुल खुलुक़ि, नेकी जेको आहे बहितरीन अख़लाक़ जो नालो आहे, यानी इंसान जा अख़लाक़ ख़ासा हुए त इहा नेकीअ जो कमु आहे। वल इस्मु मा हाक फ़ी सदरिक व करिहत अन यत्तलि अलैहि नास, अने बुराई ने गुनाह जेको आहे उहो आहे जेको तव्हांजे सीने में खुटके,
यानी अहिड़ो को पण कमु जेको तूं कई अने तुंहिंजी दिलि में खुट खुट पैदा थी वञे, तोखे ॿियो ई द्रब थी जे माण्हूअ खे ख़बर न पई वञे त ई सम्झी ला गुनाह आहे। तुंहिंजे सीने में खुट खुट थिए, तुंहिंजे सीने में द्रब पैदा थी वञे, अने ॿई ॻाल्हि इहा जे तोखे अहिड़ो लॻे जे माण्हूअ खे हिन ॻाल्हि जी ख़बर न पए त ई सम्झी लाइ जे ई गुनाह जो कमु आहे जेको तो कयो आहे। त इन आयत में जा पाण खे हिकिड़ी वस्तु त इहा मालूम थिए थी जे इंसान जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन खां डिॼे थो, अल्लाह जो ख़ौफ़ दिलि में रखे थो, अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े इंसान खे ज़रूरु हिदायत ॾिए थो। अहिड़े इंसान खे अल्लाह गुनाह खां बचाए थो, अने गुनाह जेकी थी विया आहिनि अल्लाह रब्बुल आलमीन माफ़ु करे थो, अने इंसान खे हक़ अने जेको सच आहे बातिल आहे खोटियूं ॻाल्हियूं उन मिनी में अल्लाह ताला तमीज़ अने फ़र्क़ु करे अल्लाह ताला उन इंसान खे सलाहियत अने तौफ़ीक़ ॾिए थो। अने ॿई ॻाल्हि पाण खे इहा मालूम अथई जे औलाद ने माल जेको आहे इंसान लाइ करे वॾो फितनो आहे। एतिरे औलाद अने माल अने मिल्कत जी मोहबत में इंसान एतिरो गिरफ़्तार न थी वञे जे अल्लाह रब्बुल आलमीन खे भुली वञे, अल्लाह जे दीन खे भुली वञे। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला पाण खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।